मुल्की सियासत में जोट रोड सरप्राइज ॾियण जो सिलसिलो उरूज ते पहुची वियो। बाब जा 4 ऐं जमहूरी वतन पार्टी जो हिक मेंबर मुखालिफ दुर सां मिली वियो। मुस्लिम लीग काफ पारां पंजाब जी वॾी वज़ारत एवज़ हुकूमत जी हिमायत। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ में हिक वोट अहम बणिजी वियो। हुकूमत पंहिंजे इत्तेहादियुनि खे पाण सां गॾु रखण जी कोशिश में मसरूफ़। मुखालिफ दुर खे 167 मेंबरनि जी हिमायत हासिल थी वई। हुकूमती अददी अक्सरियत घटि थी 173 ताईं पहुती। 13 बाग़ी मेंबरनि जे अलॻि थियण सां PTI जी सादी अक्सरियत अक़लियत में तब्दील थी वेंदी। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि हुकूमती सियासी कमेटी जो इजलास। मुल्की सियासी सूरत हाल ते गौर वीचार। वज़ीर आज़म इमरान खान के MKM सां राब्तनि बाबति ब्रीफिंग। मुस्लिम लीग काफ सरबराह चौधरी शुजात हुसैन खानदान में इख्तिलाफनि जी ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त समूरा सियासी फ़ैसिला संदसि मशवरे सां कया वेंदा आहिनि। खानदान में इख्तिलाफनि जूं ख़बरूं बेबुनियाद आहिनि। खानदान में इख्तिलाफनि जूं ख़बरूं पखेड़े सियासी फ़ाइदो हासिल करण जी कोशिश कई पई वञे। नौजवाननि जो वॾो अंग हुअण सबबि मौजूदा असेंबली सभिनी खां बहितर आहे। मुस्लिम लीग काफ के जल्द पंहिंजी हैसियत जी ख़बर पइजी वेंदी। सरप्राइज़ इमरान खान खे न मिलियो, उस्मान बुज़दार खे मिलियो आहे। कुझु वोटनि लाइ पंहिंजे बहितरीन वॾे वज़ीर खे क़ुर्बान कयो वियो आहे। PTI ते करप्शन जा केतिरा ई केस आहिनि। अरबें रुपयनि जी फुरलुट कई वई आहे। अॻूणो वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी। नाज़िम जोखियो क़त्ल केस में नामज़द समूरनि जवाबदारनि जा नाला ICL में शामिल करण जी मंज़ूरी। वफ़ाक़ी काबीना सर्कुलेशन समरी ज़रिए जाम अब्दुल करीम ऐं ॿियनि जा नाला ICL में शामिल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नाज़िम जोखियो क़त्ल केस में नामज़द जवाबदार जाम अब्दुल करीम जी सिंध जे गवर्नर ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ख़ारिज। दरख़्वास्त में चयो वियो आहे त जाम अब्दुल करीम ट्रायल कोर्ट में पेश थी सरेंडर करणु चाहे थो। शेख रशीद जल्द गिरफ़्तार करण जो ऐलान करे अदालत सां मज़ाक़ कयो आहे। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल संदसि नालो ICL में विझण लाइ वफ़ाक़ खे ख़त लिखियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मिठी थाणे में पोरियत जे पुरस्कार नमूने मौत जो नोटिस वरितो। चूंडियल नुमाइंदनि खे भागचंद जे वारसनि सां राब्तो करण जी हिदायत। सांगड़ जे वर्कशॉप ऐं भरपासे जे इलाक़नि में नायाब पखी कूंजनि जो शिकार जारी। शिकारियुनि 50 खां वधीक कूंजूं मारे छॾियूं। ॻोठाणनि जो कूंजनि जे शिकार ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। शिकारियुनि सां मुंहमारी छिकताण। एनी बलोच जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ न्याणियुनि खे हिसाइण ख़िलाफ़ टंडे अलहयार में JWC जी रैली। सुप्रीम कोर्ट के न्याणियुनि खे हिसाइण जे वाक़े बाबति नोटिस वठण जी दरख़्वास्त। अॻवाननि जो चवणु आहे त नए कोर्ट में लजालुट जो शिकार थियल ॿिनि न्याणियुनि सां इंसाफ़ कयो वञे। मीरपुर ख़ास मां अगवा थियल फौजिया ख़ासकेली खे बाज़ियाब करायो वञे। तंगवाणी मां अगवा थियल ॿिनि ॼणनि जी बाज़ियाबी लाइ ॻोठाणनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। टायरनि खे बाह। वारसनि जो चवणु आहे त तुफ़ैल ऐं तालिब ॾहाणी खे बाज़ियाब कराइण में पुलिस मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। 25 ॾींहं गुज़री वञण बावजूदि मग़विन जी बाज़ियाबी लाइ कुझु बि न कयो वियो आहे। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में वनडे सीरीज़ जी पहिरीं मैच अॼु थी रही आहे। महिमान टीम स्टार बैट्समैन स्मिथ ऐं मिचल मार्श खां सवाइ मैदान ते लहंदी।